मज़मून आहे चरियनि जो डॉक्टर। चरियनि जो डॉक्टर नए दाख़िल थियल मरीज़नि जो मुआइनो करे रहियो हो। हिकिड़ो चरियो हुनखे संजीदा ऐं होशमंद नज़र आयो। डॉक्टर पुछियुसि तोखे हिते छो आंदो अथनि, तूं त सही थो लॻीं। चरिए चयो भाऊ मां सिहतमंद आहियां, ठीकु ठाक आहियां। दरअसल थियो ईअं जो मां हिक माईअ सां शादी कई जंहिंजी हिकु 18 सालनि जी जवान धीउ हुई। उहा बि पंहिंजी माउ सां गॾु असांजे घर में रहण लॻी। इतफ़ाक़ सां उहा छोकिरी मुंहिंजे पीउ खे पसंदि अची वई ऐं मुंहिंजे पीउ उन सां निकाह करे छॾियो। उन ॾींहं खां मुंहिंजी घरवारी मुंहिंजे पीउ जी ससु थी वई। कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी घरवारीअ जी धीउ जेका मुंहिंजे पीउ जी ज़ाल हुई उनखे पुटु ॼाओ। उहो छोकिरो रिश्ते जे लिहाज़ खां मुंहिंजो भाउ थियो, पर ॿिए पासे खां मुंहिंजी घरवारीअ जो ॾोहिटो थियो। मतिलबु मां पंहिंजे भाउ जो नानो थी वियुसि। कुझु अरसे खां पोइ मुंहिंजी घरवारीअ खे पुटु ॼाओ। मुंहिंजे पीउ जी ज़ाल निगे भाउ जी भेण थी वई, पर हूअ उनजी ॾाॾी बि थी वई, छो त उहो उनजे मुड़ुसु यानी मुंहिंजे पीउ जो पोटो हो। उन हिसाब सां मुंहिंजो ॿारु पंहिंजे ॾाॾे जो भाउ थी वियो। थोरो सोचो डॉक्टर साहिबु, मुंहिंजी निगी माउ यानी मुंहिंजे घरवारीअ जी धीउ मुंहिंजे पुट जी भेण बि थी वई, यानी मुंहिंजो पुटु मुंहिंजो मामो थी वियो ऐं मां हुनजो भाणिजो, जॾहिं त मां पाण हुनजो नानो बि आहियां। मुंहिंजे पीउ जो पुटु जेको मुंहिंजी घरवारी जे धीउ जो पुटु आहे उहो मुंहिंजो भाउ बि आहे ऐं ॾोहिटो बि। डॉक्टर चयुसि अलाह जो वास्तो थी चुप कर, न त मां चरियो थी वेंदुसि। मज़मून पसंदि आयो त काइंडली मूंखे कमेंट करे ॿुधाइजो। अगरि तव्हांखे हिन टाइप जो कॉन्टेंट पसंदि थो अचे त मां कोशिशि कंदुसि त पतरस बुखारी जा मज़मून आहिनि या इब्न इंशा जा मज़मून आहिनि या मुश्ताक यूसुफ़ी साहिब जा मज़मून आहिनि, जेके तंज़ मज़ाह जा उर्दू में वॾा नाला आहिनि, उन्हनि खे मां ट्रांसलेट करे सिंधी में पेश करण जी कोशिशि कंदुसि। अगरि तव्हांखे मुंहिंजो कमु पसंदि थो अचे त काइंडली मूंखे मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो दोस्तनि सां, ऐं कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त हीउ कमु तव्हांखे कीअं थो लॻे। मूंखे इजाज़त ॾिजो।